Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. वमन नसरुल्लाह मिन इंदिल्लाह। इंसान जे हथ कुछ कोन्हे, सब रब जी तरफ़ां मदद थींदी ऐं रब जी मदद सां इंशाअल्लाह ताला जेको असांखे टास्क मिलियो आहे उनखे पूरी तरीक़े सां परफॉर्म करण जी कोशिशि कंदासीं। यकीनन 7-8 महीननि खां वठी इहा पोस्ट जेकी वेकेंट हुई ऐं ॿई डायरेक्टोरेट जेके आहिनि साईं यारनि मुंहिंजे मथां एतमाद कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला मां कोशिशि कंदुमि त उनखे सुहिणे तरीक़े सां जेको आहे परफॉर्म कयूं। यकीनन मां कल्ह बि टियों कोटी करे इहा कोशिशि कया। 700-800 केस जेके आहिनि मां कल्ह कढिया आहिनि। हाणे बि अचण सां ई मां इहे कढिया आहिनि ऐं ज़िमेदारी वॾी आहे। अलाह साईं जी मदद सां इंशाअल्लाह ताला इनखे बहितर खां बहितर करण जे सां असां उनखे अदा कंदासीं। ऐं उन में असांखे जेको हिते ऑफिस में डिप्टी डायरेक्टर्स बि आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर बि आहिनि, उनखां अलावा एडमिन ऑफिसर बि आहे। असां पंहिंजो कमु जेको आहे डिस्ट्रीब्यूट कंदासीं ऐं ज़ाहिर आहे हिकु माण्हू कुझु बि न हूंदो आहे, सभु हिकिड़ो टीम वर्क सां गॾिजी करे असां कमु कंदासीं। ऐं कल्ह खां वठी करे मां पंहिंजो असाइनमेंट्स जेके आहिनि डिस्ट्रीब्यूट करणु शुरू कयूं आहिनि ऐं मुंहिंजा DDs बि आहिनि। मां उनखे पंहिंजो वर्क जेको आहे विराए ॾींदुसि ऐं उनखां बाद में जेको हर हिकु पंहिंजो पंहिंजो कमु जेको आहे अदा कंदो। ऐं मां सिर्फ़ु जेको ऑफिस में वेहण जे लाइ न आहियां, मूंखे फील्ड में वञिणो आहे ऐं मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त असांजी एजुकेशन खे वधि में वधि असां ॿारनि खे फैसिलिटेट कयूं ऐं सुठी हुनजी असां तालीम तरबियत कयूं इंशाअल्लाह ताला। मुंहिंजो तारफ़ अनीस अहमद महर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मेहरान टीचर एसोसिएशन। ऐं असां हिन महिल साईं जन जे आया आहियूं। साईं जन असांजा डायरेक्टर साहिब थी आया आहिनि ऐं तमामु इंतिहाई मुहतरम आहिनि ऐं कम वारा माण्हू आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे साईं जन आया आहिनि ऐं असां उमेदु रखूं था त असांजा जेके उस्तादनि जा जेके जाइज़ कम आहिनि इंशाअल्लाह उहे न रुकबा ऐं उहे जेको आहे पंहिंजे टाइम ते थींदा रहंदा। ऐं अहिड़े टाइम में जेको असां 8 महीननि खां परेशान हुयासीं, असांखे साईं जन अची करे हिकिड़ी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं असां साईं जन खे वरी बि पंहिंजे सभिनि दोस्तनि, पूरी बॉडी, डिवीज़न बॉडी, डिस्ट्रिक्ट बॉडी, तालका ऐं यूनिट, असां साईं जन खे मुकमल सहकार जो यकीन ॾियारायूं था त इंशाअल्लाह ताला जॾहिं बि मेहरान टीचर एसोसिएशन जी तव्हांखे ज़रूरत पए असां इंशाअल्लाह तव्हांजा फ़ौजी थी करे, तव्हांजा जेका आहिनि ॿाह ॿेली थी करे तव्हां सां इंशाअल्लाह असां पंहिंजो साथ निभाईंदासीं। उस्तादनि जे हक़नि जे हवाले सां असांखे साईं जन में मुकमल यकीन आहे। साईं जन असांजे उस्तादनि जा जाइज़ हक़ बग़ैर असांजे चवण जे हल कंदा ऐं उस्तादनि खे बि यकीन हुजणु खपे त असांजो अहिड़ो बहितरीनु डायरेक्टर साहिबु आयो आहे जेको असांजो इंशाअल्लाह ताला असांजा जाइज़ हक़ कंहिं बि सूरत में न रुकबा। ऐं मेहरान टीचर एसोसिएशन डिवीज़न जे तरफ़ां साईं जन खे हिते डायरेक्टोरेट जी सीट ते डायरेक्टर थी वेहण ते मुबारकबाद चवां थो ऐं वधि में वधि उमेदु करियां थो पियो त जीअं डायरेक्टोरेट में साहब जन उहे ई कमु कंदा जीअं कॉलेज, गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन मेल में साईं जन जिथे हिकिड़ी आसार क़दीमा जो ॾेखु ॾींदी हुई, उन में हिन वक़्तु जेके आहिनि सो बाक़ाइदे उस्ताद पढ़ी रहिया आहिनि ऐं हिकिड़ो गुलो गुलज़ार थी वई आहे ऐं उते स्टूडेंट नज़र था अचनि। अहिड़े ई नमूने सां पूरी डायरेक्टोरेट में बि प्राइमरी तोड़े सेकेंडरी में बि असांजा जेके स्कूल आहिनि अहिड़े ई तरीक़े सां निखरंदा ऐं तालीम वधंदी ऐं असांजा ॿार तालीम हासिल करे इंशाअल्लाह ताला निर्वार थींदा ऐं पूरी दुनिया में नालो रोशन कंदा। ऐं साईं जन जी इहा ई महिनत हूंदी, जीअं उते कई अथऊं असां उमेद बि इहा ई था रखूं साईं मूं त हिते बि इहा ई महिनत करे उस्तादनि जा, तोड़े शागिर्दनि जा या स्कूलनि जा सभु मसइला हल कंदा। Audio Jungle. Audio Jungle.